गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। भर न 10 लख भाई संगम उन दी कीअं पंहिंजी गिचे मां हार लाए मूंखे ॾिनो ई। अॼु बि कुझु कर न, मां बि त ॾिसां त अॼु मोहब्बत में छा थी खणी ज़फर लाए। मुड़िस त तुंहिंजो बि आहे सभाई, ऐं मां कॾहिं बि तुंहिंजे ज़ाल हुजण ते एतिराज़ नाहे कयो। तूं छो अची मुंहिंजे पुठियां पई आहीं? चङो थई त वञी पंहिंजे माइटनि में वेह। हाणे इहो ज़फर सोलो कोन ईंदो, अजायो थी पंहिंजो रत साणी। जेतर मुंहिंजी सिसी में सा आहे तेतर हिन घर खे मां कॾहिं बि कोन छॾींदसि। मां ज़फर सां निभाईंदसि। तूं भली चओ, मां चुप आहियां। हाँ, वॾी साबरी नची लथी आई, चुप वेठी आहियां। जेकॾहिं सोट ऐं मासात न अथसि त थी त अथसि। मूंखे अज़रा खपे, अज़रा। तू अज़रा जो नालो पंहिंजी गंदी ज़बान सां न वठ। कंहिंजा तो ख़्वाब ॾिसी त तूं अज़रा खे लोह कंदे मारे छॾींदुसि, जंहिंजो बि नालो अज़रा सां गॾु जोड़ींदे। मां चवां थो मोटी आ पंहिंजे माग ते, पोइ जीअं तूं चवंदे तीअं मां कंदुसि। मुंहिंजे घर मोटण सां छा थींदो बाबा? पोइ तुंहिंजूं आदतूं बदिलबियूं या तूं बदिलबे? न बाबा न, तूं साॻियो ई रहंदे। छा थो बदिलाइण चाहीं? मां बदिलायां बाबा? मूंखे त अञा तोसां गॾिजी उहो माण्हू ॻोल्हणो आहे जंहिं तो ते हमिलो कयो आहे। हुन हमले वांगुरु बाबा तो ई करायो। ॿियो कंहिंमें हिम्मत आहे बाबा जो नसरुल्लाह जे पुट ते हमलो करे? न, ईअं नथो थी सघे। न पुट न, मूंखे नूर मिठे जो कसम आहे, मूंखे तुंहिंजी मोल माउ जो कसम आहे त तो ते हमलो मूं नाहे करायो। गरीबाबाद जीवनारियूं। तूं हिकिड़ो कदम अॻिते वधाए नथी सघी। जेकॾहिं तो ईअं कयो त पहिरियां तुंहिंजी नंढड़ीअ खे बतरा बतरा कंदसि, पोइ तोखे गफ़ा गफ़ा करे छॾींदसि। तू शमी के गतरा कंदे तो औरत जी सघन न ॾिठी आ। हथ त लाए मूंखे ऐं मुंहिंजी धीउ खे। जेकॾहिं तोखे पूरे गरीबाबाद में ख्वार न कयो न त मुंहिंजो नालो बि शमी न आहे। शराबी कंहिं जाइ जा तॾहिं त चवंदो आहियां त मोहब्बत ख़राब, तमाम ख़राब। छोड़े, तूं हिन वक्त हिते छो आयो आहीं? हाँ, वाकई भी बाबा मूंखे न अचणु खपंदो। तव्हांजी तनाहनि में बिल्कुल भी न अचणु खपंदो, पर छा कयां बाबा, दिल आहे न अॻु कथियूं करे विझंदी आहे। तव्हांखे जो अॼु बैठक ते न ॾिठुमि, सोचुमि त अॼु ॿिए खे उथण ई खपंदो हो, पर हू आयो ई कोन। ख़ुदा ख़ैर करे हिक औरत जे वस आयो जेका छा बि करे सघे थी। हींअर बि ॾिसो न, सही सघंदुसि मां। हिन उमिरि में तव्हांखे केरु लपाट हणे? न बाबा, इहो मूंखां सठो कोन थींदो, कॾहिं बि सठो कोन थींदो। भले पोइ तूं कुही विझीसि, पर उहा लपाट तुंहिंजो उमिरि भर पीछो कंदी। हलो बाबा, हली का सलाह कयूं,
शाम फैसलो आ। पर मुंहिंजो पहिरियों फैसलो हिन शमीअ सां आहे। वरी छा जो बाबा, उमिरि भला फैसलनि में गुज़ारी दे। छा थी चवे मुंहिंजी अम्मा? अम्मा, अरे तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? हीअ का तुंहिंजी माउ जहिड़ी आहे जंहिंखे तूं अम्मा चवंदे? बाबा नाराज़ छो था थियो? त भला भेण चवांसि, जेको रिश्तो चवी बाबा सो गंढियांसि। मां हितां वञण थी घुरां। मां पंहिंजी मर्ज़ी सां आई हुयसि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ई वेंदसि। केरु थींदो आहे नसरू? केरु थींदो आहे दिलावर मूंखे झलण वारो? केरु न हूंदे बि इहे ॿई माण्हू तुंहिंजा कुझु थियनि था। उहे ॿई तुंहिंजे पोयां पोयां हलंदा, ख़ासि करे नसरुल्लाह ख़ान, जंहिं तोसां मोहबत कई आहे। मोहबत छा जी मोहबत? हिन त मूंखे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमाल कयो आहे, ज़फर वांगर। ऐं ही बि मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं ज़फर। तूं फैसले खां अॻु हिकिड़ो कदम बि तां ॿाहिरि कढी नथी सघीं। मां हींअर जो हींअर पंहिंजी माउ जे घर थी वञणु चाहियां। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। प्यार ते को बि ज़ोर न आहे हलंदो बाबा। वञ वञ, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ। छो बीठी आहीं? नसरू तड़े छॾी, उन कढी छॾी छा? मां उनखे बि छॾे आई आहियां, सभु कुझु छॾे आई आहियां। अम्मा खे चओ त दरवाज़ो खोले। तो लाइ ही दरवाज़ो कॾहिं बि कोन खुलंदो। ओ हू खूह अथई, तमाम वॾो ऊन्हो, तमाम वॾो वेकिरो। शायदि तो लाइ अञा पाण बचायो बीठो आहे सालनि खां। इहो खूह अॻी बि हिकिड़ी शमीअ खे पंहिंजे भाकुर में भरियो हुई, तोखे बि कोन मोटाईंदो। इहे खूह समुंड जा भाउ आहिनि। कुशादा वञ, मां तोखे पोइ पाणे दफ़नाईंदुसि। अम्मा दरवाज़ो कोन खोलींदई दरवाज़ो। दिल जी ॾाढी पकी आहे, जग खां ॾाढी अथई। कमदार करीम जी ज़ाल आहे न, दिल जी ॾाढी पकी अथई। अदा तू भी तो ईअं चवीं, हर तो धिकारी। मां किन्नी आहियां, कोजी आहियां, पर अंदर में तो लाइ ऐं घर वारनि जे लाइ मोहबत रखां थी, तॾहिं त हर थी अचां। धिकारियो था, फटकारियो था, मारियो था, पर आहियां बि त तव्हां जी न। मां त नफ़रत करण कॾहिं सिखियो बि कोन आहियां। कॾहिं गज़ाला में, कॾहिं खेचलीअ में, कॾहिं सदोरीअ में, कॾहिं शमीअ में। मोहबत ई त गोली अथमि, पर लभे ई नथी। तूं ऐं मां त ॾाढा के बदनसीब आहियूं। न नफ़रत कईस, न मोहबत मिली, असल भांगा थी वियासीं। ओ माई सदोरी, अरे केड़ो आचा थी पई, पीहो त खड़ी कर, हले घोड़े ते चढ़ियो बीठो आ।
अपरते त सुरो निभागा तू तो सने पे न मां काथे जो सने छाजे करे जो ही घर कमदार मरहूम करीम जो आ तू तो उनजी साल आही न ये जेका वेचारी तुंजी थी आ या कलाक डेढ़ खां वठी दरवाजे ते बीठी ही कुछ घुरना आई होती तो खां अमा सथोरी ये जेका छोकरी आ जे कच्छ में भी छोकरी आ या तो खां अलाए छा घुरना आया पुछिस तुंजे दर ते अलाए छा थी गोले मां त चवांसो वञ त वञे ई नथी भला तू चवीस त अच मना अचे अरे इन मेम के तू पाण वठी आयो आ या इनायत कई थई असा जे मथो पाण अचण जी अंदर घर वञण दी त बुधाया न हलो हलो घर हलो अरे तू हल तू हल हाणे अग में अरे तू छा थी करे हलो तोखे वरी अलग कुरान ॾियां त पोइ हलंदी ने भाग जो आया हिते छा रखियो थी हिते इहो छा थी पुछीस इहो पुछीस त छा बचायो अथई हिते जेको हितां खणी कंहिं न कंहिं ॾे हली विधी कंहिं ज़फर सां कंहिं नसरूअ सां कंहिं दादा सां जेको कुझु आहे न जेको हिन जो कुझु आहे हिन घर में उहो ॾेई उमाड़े छॾीस रोज़ रोज़ कात सां न कुईस नाणी ताननि जा तीर मरी वेंदी कोन बचंदी अता तू नाराज है मुखा कावड़ेला ही मुसा इहो हक भला तोते अम्मा ते छो आ मुंहिंजो हक छो न आहे रुगो तव्हां नाराज थियो मां माण्हू न आहियां माण्हू जी धी न आहियां अलण जी भेण न आहियां राज जी न्याणी न आहियां मां भी नाराज आहियां तव्हां खां अॼु मां कमदार करीम जे घर आई आहियां अॼु मूंखे को बि धिके नथो कढी सघे मस मस याद आयो थई त तू कमदार करीम जी थी आही काश काश अबो जेरो हुजे हा त तोखे ॾिसी केॾो न ख़ुशि थिए हा टैक कजे हा मिठाइयूं विराए हा माण्हुनि खे चवे हा त मां वॾो इज़त वारो हा पटके जे वरसा बड़ में फाही खाया बड़ में भले भले भली तू कमदार करीम जी धी थी रह पर हिकड़ी ॻाल्हि मुझे याद रखजाए त तोखे अबे कमदार करीम जी धी थी रहणो पवंदी मुझे पी जी धी मुझे अमर जी न्याणी कमदार करीम जी धी ते रहण न जीअण आई आ ॾिस जा त छा थी कयां भले छा कंदी वरी ॾींदी कैसा न कैसा ठकाओ असां ओढ़े जा ओढ़ा एक कहानी गूढ़ निहारिया सारे समाज लय सबक बण दियो एक कहानी